जी लतीफ़ नवन्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अवाजी ख़िदमत में हाज़ुर आहियां। सिंधी एकेडमी दिल्ली तरफ़ां नारायण श्याम जी जनम शताब्दी जे मौक़े ते 22 ऐं 23 जुलाई ते 2 ॾींहंनि जो क़ौमी सेमिनार दिल्ली जे कॉन्स्टिट्यूशन क्लब में मुनक़िद कयो वियो, जंहिंमें भारत जे अलॻि अलॻि शहरनि मां अदीबनि, शाइरनि ऐं दानिशवरनि शिरकत कई। इन मौक़े ते नारायण श्याम जो धीअर, पोटी ऐं ॿिया कुटुंब जा भाती मौजूदु हुआ। सिंधी एकेडमी जे वाइस चेयरमैन जोत जलाए 2 ॾींहंनि जे क़ौमी सेमिनार जो इफ़्तिताह कयो। नवन्यापो तरफ़ां हिंद सिंध जे अज़ीम शाइर जे जनम शताब्दी जे मौक़े ते अवाजी ख़िदमत में रिपोर्ट पेश करे रहिया आहियूं। अञा रोशनी ॾे, अञा रोशनी ॾे, अञा ताईं आहे असांजी दुनिया अंधारी। हिंद सिंध जे अज़ीम शाइर खे भेटा पेश कई वई। एकेडमी जे वाइस चेयरमैन श्री सुरेश खत्री ऐं श्याम जे कुटुंब जे भातियुनि जे मौजूदगी में जोत जलाए इफ़्तिताह कयो वियो। इन मौक़े ते अदबी मैगज़ीन सिंधु जोत जो महूरत बि कयो वियो, जंहिंजी एज़ाज़ी एडिटर दिल्ली सिंधी एकेडमी जी लिटरेरी कमेटी जी कन्वीनर वीना श्रृंगी आहे। कहिड़ी दुनिया मुखी अॼु ॻाल्हि कयूं, कहिड़ी दुनिया मुखी अॼु ॻाल्हि कयूं, लुड़का गोखिल ख़ुशी अॼु ॻाल्हि कयूं, लुड़का गोखिल ख़ुशी अॼु ॻाल्हि कयूं। सिंधी एकेडमी जे 2 ॾींहंनि जे इजलासनि में श्याम जी शाइरी ऐं फ़न जे मुख़्तलिफ़ पहलुनि ते अलॻि अलॻि इजलासनि में लेखकनि मक़ाला पेश कया। सिंधी एकेडमी जे सेक्रेटरी रमेश लाल सभिनीनि जी आजा कंदे वाइस चेयरमैन श्री सुरेश खत्रीअ खे नींढ ॾिनी, जिन पंहिंजे ख़िताब में हिंद सिंध जे अज़ीम शाइर ते फ़ख़ुरु कंदे पंहिंजी भेटा पेश कई। इन बार सिंधी एकेडमी जे लिटरेरी कमेटी जे कन्वीनर वीना श्रृंगी पंहिंजो की नोट पेपर पेश कयो। 2 ॾींहंनि जे हिन सेमिनार में अलॻि अलॻि मौज़ुअनि ते मक़ाला पेश कया विया। मक़ाले निगार हुआ डॉक्टर जेठो लालवानी, शालिनी सागर, रश्मि रामाणी, डॉक्टर विनोदा सुधाणी, गोवर्धन शर्मा घायल ऐं हीरो ठाकुर। इन्हनि इजलासनि जी सिदारत कंदड़ हुआ डॉक्टर राम जवराणी, विंग कमांडर नंदलाल जोतवाणी, श्री प्रताप पिंजवाणी, भगवान अटलाणी, डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदाणी ऐं हासो दादलाणी। तबसरी निगार हा डॉक्टर बलदेव मटलाणी, डॉक्टर विनोदा सुधाणी, रमेश लाल, शोभा लाल चंदाणी, जय शर्मा ऐं चंद्र प्रकाश दादलाणी। नारायण श्याम जी जनम शताब्दी जे मौक़े ते 2 ॾींहंनि जो यादगार सेमिनार सुहिणे नमूने पूरो थियो। श्याम जे सुहिणे गीत जी झलक पेश कंदे मां वीना श्रृंगी ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी रही आहियां। सदाईं गॾु।